आलमी दिफाई नुमाइश आइडियाज़ 2022 जी कराची के एक्सपो सेंटर में बाज़ाब्ता शुरुआत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी दिफाई नुमाइश जो इफ्तिताह कयो। तकरीब में सर्विसेज चीफ वॾे वज़ीर मुराद अली शाह, मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि ऐं दिफाई माहिरनि जी शिरकत। दिफाई नुमाइश 4 ॾींहं जारी रहंदी। आइडियाज़ 2022 नुमाइश में 64 मुल्क शिरकत करे रहिया आहिनि, जंहिंमें समूरनि मुल्कनि दिफाई मसनूआत बि रखियूं आहिनि। नुमाइश में ऑस्ट्रेलिया, रोमानिया ऐं हंगरी पहिरियों भेरो शिरकत कंदा। 17 नवंबर ते कराची जे शहरनि लाइ सीवियू ते एयर शो थींदो। सियासी जमात से आप ताल्लुक रखे, जिस इदारे से आप ताल्लुक रखे, हम सबका जो मेन प्रायोरिटी होना चाहिए वो अपना मुल्क होना चाहिए, अपने मुल्क के वहां पर खिदमत करना होना चाहिए। हमें या हमारे इत्तेहादियों में से पाकिस्तान देवाले के खतरे में निकली चुको है। इत्तेहादी हुकूमत मुल्क के मुआशी चैलेंजिस में कढण लाइ कम करे रही है। मुख्तलिफ मुल्कनि सां लाॻापा बेहतर करण की कोशिश करे रहिया आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में दिफाई नुमाइश के खिताब। संदसि चवणु आहे त ॿोॾ सौ लखें मुल्क में लखें माण्हू मुतासिर थिया आहिनि। पाकिस्तान में ॿोॾ जहिड़नि कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ को बि मैकेनिज़म न आहे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हंगामी बुनियादनि ते कमु करणो पवंदो। फेक न्यूज़ सां मुल्क जी सिक्योरिटी खे ख़तरो थिए थो। मुल्क होना चाहिए, अपने मुल्क के वहां पर खिदमत करना होना चाहिए। हमें या हमारे इत्तेहादियों में से किसी को जलसा में खड़ा होकर इन किस्म के मुतालबात नहीं करने चाहिए, और ना ही हमारा अपोजिशन में से किसी को इस इशू को मुतनाज़ा बना के सियासत करना चाहिए। खान साहब की सियासत शुरू दिन से लेकर आज तक इसी एक तैनाती पर इर्द गिर्द घूमता है। अगर हम नेशनल इंटरेस्ट को, कौमी मफाद को, नेशनल प्रायोरिटीज को फोकस दिया जाए तो हम पाकिस्तान के अवाम का मसाइल का हल निकाल सकते हैं, और इस किस्म को आजकल का जो पोलराइजेशन का माहौल बना हुआ है उसको अवॉइड कर सकते हैं। अहम ओहदे जी मुकर्ररी आईनी कानूनी मामलो है। इन मुकर्ररी के गैर जरूरी तो सियासी बणायो पियो वञे। इमरान खान की सियासत शुरू का अहम मुकर्ररी जी चौधारी घुमी रही है। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी उझा कैंपस में ओपीडी कॉम्प्लेक्स की पीढ़ जो पत्थर रखण वारी तकरीब के खिताब कंदे चयो त सिंध हुकूमत सेहत के शोबे में बेहतरीन कम करे रही है। हाणे चेहरे जी कैंसर जो इलाज हिते ही कयो वेंदो। आर्मी चीफ की मुकर्ररी बाबत 18 या 19 नवंबर का सलाह मशवरा थींदा। आर्मी चीफ की मुकर्ररी लाइ नून लीग जो को भी फेवरेट नालो ना है। दिफा वारो वज़ीर ख्वाजा आसिफ इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आर्मी चीफ की मुकर्ररी आइन में वाज़े थियल आहे। अञा ताईं पाक फौज पारां आर्मी चीफ की मुकर्ररी लाइ नाला तजवीज़ करे वज़ीर आज़म खे नाहिन मोकिलिया। इदारो जेके नाला ॾींदो उन्हनि ते मुशावरत थींदी। इमरान खान जे ताज़नि बयाननि ते कानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडूं वरी मुलतवी करण बाबत फैसलो महफूज करे वरितो। सिंध हुकूमत हिकु भेरो वरी मकानी चूंडूं 90 ॾींहनि लाइ मुलतवी करण जी दरख़्वास्त करे छॾी। तहरीक इंसाफ पारां मकानी चूंडूं मुलतवी करण जी मुखालफ़त। इलेक्शन कमीशन में सिंध अंदर मकानी चूंडूं मुलतवी करण वारे मामले ते ॿुधणी। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं मकानी चूंडुनि में सिंध हुकूमत सिक्योरिटी मुहैया नथी करे सघे त असां पंजाब खां नफ़री तलब करे सघूं था। मकानी चूंडूं करण इलेक्शन कमीशन की जिम्मेवारी आहे। सिंध हुकूमत कानून ज़रिए इलेक्शन कमीशन जा इख्तियार नथी घटाए सघे। मुर्तज़ा वहाब चयो त सिंध हुकूमत पहिरें मरहले में शेड्यूल मूजिब चूंड कराए, ॿोॾ सूरतहाल सबब ॿिए मरहले जूं चूंडूं मुलतवी कयूं। सिंध काबीना जे फैसले तहत 90 ॾींहनि लाइ चूंड मुलतवी कई वञे। सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल वारे मामले की जांच लाइ जोड़ियल फैक्ट फाइंडिंग कमेटी पीटीआई अॻुवाणनि मुराद सईद ऐं
फैसल वावडा के 21 नवंबर ते तलब करे वरतो। बिनी अगवानन के सबूतन सुधो FIA इस्लामाबाद जे सुप्रीम कोर्ट तोहिनी इलेक्शन कमीशन केस में PTI सरबराह इमरान खान, फवाद चौधरी ऐं असद उमर के नोटिस जारी कर छॾिया। चीफ जस्टिस उमरता बंदियाल जी सरबराही में टिरुकनी बेंच तोहिनी इलेक्शन कमीशन केस की ॿुधणी कई। अदालत इमरान खान ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे इलेक्शन कमीशन जूं स्टे ऑर्डर्स खिलाफ़ अपीलूं ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण जो हुकुम ॾिनो। चीफ जस्टिस रिमार्क्स न त इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ आहे त आम चूंडुनि या मकानी चूंडुनि जी तैयारी कयूं या केस विढ़ूं। ECP पारां मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में ॿुधणी हेठि केसनि खे हिक ई अदालत में ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण जी इस्तदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ टियों भेरो कोरोना वायरस में मुब्तला। वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब ट्वीट कंदे तस्दीक कई आहे त 2 ॾींहनि खां वज़ीर आज़म जी तबियत ठीक न हुई। डॉक्टर्स जे मशवरे सां टेस्ट कराई त कोरोना पॉजिटिव आई। अवाम ऐं कारकुननि खे वज़ीर आज़म जी जल्द सेहतयाबी लाइ दुआ जी अपील। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाइ नेक ख्वाहिशनि जो इज़हार। कराची दहशतगर्दी अदालत मशर कॉलोनी में कत्ल कयल निजी कंपनी के 2 मुलाज़िमनि जे कत्ल में गिरफ्तार 33 जवाबदारनि खे अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। गिरफ्तार कयल वधीक 2 जवाबदारनि खे 23 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। जांच ऑफिसर मूजिब गिरफ्तार थियल जवाबदारनि खां मिलियल ॼाण तहत कराची खां ॿाहिरि बि छापा हया पिया वञनि। अदालत जो ईंदड़ ॿुधणीअ ते केस जी जांच मुकमल करे चालान पेश करण जो हुकुम। कराची में लैंड माफिया हथां कतल थियल मुख्तियार कार मंगोपीर एजाज चांडियो जी मिठियाणी विचो बाणे कब्रिस्तान में तदफीन। जनाज़े नमाज में सियासी समाजी तंजीमुन ऐं शहरिन जे वॾे अंग में शिरकत। मिठियाणी वासी मुख्तियार कार एजाज चांडियो के गुज़िरियल ॾींहुं सरजानी टाउन में कब्ज़ा माफिया जे हथियार बंदन फायरिंग करे कतल कयो हो। हेल ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मुख्तियार कार एजाज चांडियो के कत्ल खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहरन में रेवेन्यू मुलाजमन की हड़ताल। कराची, हैदराबाद, लाड़कानो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर खास ऐं सखर में रेवेन्यू मुलाजमन जो एहतजाज। सिंध बार काउंसिल के सॾ ते समूरी सिंध में अदालती कार्रवाइन जो बाइकाट। जसकम की सॾ ते पीड़ितन में मुकम्मल शटरबंद हड़ताल कई वई। कराची जे इलाइक़े लठ बस्ती ॻोठ भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबले में फोर उजाणे मारियल नौजवान वारे वाक़े नओं रुख़ इख्तियार करे वरितो। वाटसन जो थाणे आॾो धरणो फोर उजाणे मारियल मोहम्मद बख्श लाशारी जे वालिद जो चवणु आहे त हू मलीरकोट पहुतो त खेसि इतला मिलियो त पुट खे सुखण पुलिस फोर उजाणे मुक़ाबले में मारियो आहे। संदसि पुट खे सालेह मोहम्मद ॻोठ मां राति 11 वॻे गिरफ़्तार कयो वियो हो। शालती पुलिस 2.5 लाख रुपया रिश्वत न ॾियण ते मोहम्मद बख्श खे जुड़तो मुक़ाबलो ॼाणाए मारियो आहे। शक्की पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल जे वारसनि जो शाह लतीफ़ थाणे आॾो धरणो जारी। पुलिस जी लठबाज़ी। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात का पोइ पकड़ियल वबाई बीमारियुनि विघे माण्हुनि जे फौतण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। जोई वेझो मलेरिया विघे अॼु वधीक हिकु नौजवान फौत थी वियो। तल ॻोठ शाहनवाज़ बंगलानी में मलेरिया विघे 12 वरनि जी नींगरी फौत थी वई।